काल हिकिड़ी ॾिनी सी कल वारी जेको असांजे उस्ताद अब्दुल गफ़ार सां जेको वाक़ियो थियो कल हिकिड़े पुलिस जे सिपाही रस्ते वेंदे गाॾी अॻियां अची वई, मोबाइल अॻियां अची वई, गाॾी अॻियां अचण मोटरसाइकिल रेट में अचण जे करे हुनजी गाॾी स्पीड में हुन खां इहा ग़लती थी त हुनखे डप खां हुन छा कयो जो मोबाइल जी मोटरसाइकिल जी बत्ती ॾिनी, हुनखे इहो ख़ौफ़ हो यार मोबाइल मूं ते चढ़ी आई। ठीकु आहे, उन खां पोइ सोचियो हुन सां सही नमूने ॻाल्हाइणो। ऐं हिकिड़ो पोयां पुलिस जो सिपाही बदबख़्त बेकार क़िस्म जो हू बि कंहिं उस्ताद वटि पढ़ियो हूंदो ऐं असांजे उस्तादनि खे हुन गले मां वारनि मां झले हुनजी बेइज़ती कई आहे ऐं हुनखे हुन मोबाइल में विझण जे लाइ हू तयारु थियो। असांजो इहो मुतालबो एसपी थरपारकर, डीएसपी, डीआईजी सभिनी खां असांजो इहो मुतालबो आहे। ऐं जेसि ताईं हिन सोचियो ऐं इन पुलिस जे हिकिड़े टके जे सिपाही खे जेसि ताईं जेके डिसमिस फ्रॉम सर्विस न कंदा तेसि ताईं असांजो इहो एहतियाज जारी रहंदो। ऐं इनशाला इहा अॼु त तालिके जो हिकिड़ो निकिड़ो एहतियाज आहे। इनशाला असां ज़िले थरपारकर एसएसपी ऑफिस अॻियां खमीस जे ॾींहुं 3 बजे इहो असीं ऐलान कयूं था एसपी ऑफिस अॻियां जेकर असांजा मुतालबा 2 ॾींहंनि में न मञिया विया त इनशाला खमीस ॾींहुं एसपी ऑफिस मिठी अॻियां वेहंदासीं, पोइ मीरपुर ख़ासि वेहंदासीं, पूरी सिंध लेवल ते एहतियाज कंदासीं। जेसि ताईं असांजो इंसाफ़ न थियो अब्दुल गफ़ार सां तेसि ताईं जेके सिंध जा प्राइमरी उस्ताद आहिनि गश्त आहे सुख जो साह कोन खणंदो। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद।